असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं लुकमान शहर में जिते नौजवान रांदीगर 17 सालनि जो मीसम अब्बास जंहिंजो पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्ड हॉकी टीम में जेको आहे सो शमूलियत थी वई आहे। उन कीअं पंहिंजो इहो हॉकी जो उनखे शौक़ु जाॻियो ऐं उनजी सिलेक्शन कीअं थी? शौक़ु त इन हिसाब सां त छा आहे त मां हिते सईद ज़ाकिर हुसैन ज़ैदी मुंहिंजो नालो अथसि। मां प्रेसिडेंट बि आहियां ज़िलई हॉकी एसोसिएशन जो ऐं मां तालीम हासिल कई आहे सिंधी प्राइमरी स्कूल लुकमान मों ई। उन खां पोइ छा आहे त मूंखे पाण शौक़ु हुयुसि बचपन खां। मां पाण सिंध में जेको आहे पंहिंजो सिलेक्ट थियो आहियां इंटरनेशनल रांदीगर नेशनल रांदीगर बि रहियो आहियां इंटरनेशनल अंपायर बि रहियो आहियां। उन खां पोइ जेको आहे मुंहिंजो पुटु जेको आहे मूंखे ई ॾिसी त जंहिं मुंहिंजे बाबू खे ॾिठो या जेका हुनजा ॿिया कुलीग हुया दोस्त हुया या उस्ताद हुया जीअं हिन में इरफान थियो मुर्तज़ा डॉट थियो इरफान डॉट थियो या इहे ज़ुल्फ़कार डॉट मुंहिंजो पोइ मतिलबु उस्ताद बि साईं बख़्त अली डॉट हुन सां बि मुंहिंजो जेको आहे वॾो साथ हुयो। असां जेको हिते वॾी स्ट्रगल कईसीं लुकमान स्टेडियम जेको हिन वक़्तु पंहिंजो आहे बख़्त अली डॉट हॉकी स्टेडियम जे नाले सां जेको आहे मशहूरु आहे। हुन हिसाब सां हुन में असां ॾाढी जाकोड़ कईसीं त स्टेडियम बि ठहियो त हिन स्टेडियम में जेको आहे ऐं हिते पोइ इवेंट बि असांजा जेका आहिनि सालाना थींदा रहिया आहिनि त हुनखे ॾिसी असांखे ॾिसी हिनखे वॾो शौक़ु पैदा थियो त जीअं मुंहिंजे चई वालिद बि खेॾे थो मुंहिंजो चाचो बि खेॾे थो। नौजवाननि खे इहो ई मैसेज मां ॾींदुमि त जेको आहे पंहिंजो अचनि तालीम सां गॾोगॾु जेको आहे पंहिंजो रांदि बि कनि जीअं फिज़िकल फिटनेस बि रहे ऐं तव्हांजो दिमाग़ तरो ताज़ा रहे ऐं जीअं तव्हां ख़ैरपुर ज़िले जो मुल्क जो ऐं सिंध जो नालो रोशन कयो जीअं त अॻे वेंदी पूरे वर्ल्ड में नालो रोशन थिए ख़ैरपुर सिंध ऐं पाकिस्तान जो। असांखे बिलख़ुसूस ख़ैरपुर जी सॼी सिर्फ़ु हॉकी प्लेयर्स खे न बल्कि जेके बि असांजा स्पोर्ट्स पेजिस ते आहिनि दोस्त सभिनी खे तमामु घणी ख़ुशी थी आहे। मीसम अब्बास जो ॿुधी त जेको आहे पाकिस्तान एजुकेशन बोर्ड जी टीम जे लाइ सिलेक्ट थी वियो आहे। इहो असां ख़ैरपुर समेत सिंध जे सभिनी रांदीगरनि जे लाइ हिकिड़ो एज़ाज़ु आहे। तमामु बहितरीनु रांदीगर आहे महिनत कश आहे। सुबुह जो शाम जो मुख़्तलिफ़ ट्रेनिंग सेशन्स में जेको आहे प्रैक्टिस कंदो रहंदो आहे महिनत कंदो रहंदो आहे। एजुकेशन में भी पाण मञायो अथई मैट्रिक में A1 ग्रेड हासिल करे रुगो जेको आहे पंहिंजो नालो रोशन कियो आहे। जहिड़े तरीक़े सां रांदि जे मैदान में अहिड़े तरीक़े सां एजुकेशन जे मैदान में सभिनी खां वॾी ॻाल्हि त असांजे लाइ ईद जो मौक़ो आहे। असांजी ईद जी ख़ुशियूं दोबाला थी वियूं आहिनि त असांजो नौजवान हॉकी प्लेयर मीसम अब्बास जंहिं नंढपण खां इलाही महिनत कई हुनखे हॉकी विरसे में मिली छो त हुनजे ख़ानदान जा सॼा जेका वॾा हुया हॉकी प्लेयर्स हुया हुनजा वालिद हुनजा ॿई चाचा बहितरीनु हॉकी जा प्लेयर रहिया आहिनि ऐं असांजो त शागिर्द आहे तालीमी मैदान में बि ऐं स्पोर्ट्स जे मैदान में भी। सभिनी खां वॾी ॻाल्हि हुनमें इख़लाक़ इलाही आहे अदब आहे एहतराम आहे वॾनि जो अदब इहा ई हुनजी कामयाबी जी निशानी आहे। जीअं इंस्ट्रक्टर उस्ताद हुनखे ॿुधाईंदो हुयो हुन हिदायतनि खे उहो ॿार फॉलो कंदो हुयो मीसम अब्बास। तंहिं करे हुन थोरे वक़्त में इलाही गेन कयो ऐं हुनजो इहो सबूत आहे त पाकिस्तान जी हॉकी टीम में नेशनल हॉकी टीम में वियो आहे। इहा असांजे लाइ ख़ैरपुर जे लाइ सिंध जे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त हुन असांजे ख़ैरपुर जो नालो असांजे सिंध जो नालो रोशन कयो आहे क़ौमी टीम में। 14 जुलाई ते लुकमान जो नौजवान रहवासी मीसम अब्बास पाकिस्तान बोर्ड जेको आहे एजुकेशन बोर्ड हॉकी टीम में जेकी सिलेक्शन थी आहे उहो मलेशिया खेॾण लाइ 14 जुलाई ते लाहौर खां रवानो थींदो ऐं हॉकी तोड़े ॿियनि रांदियुनि में हिसो वठी पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कनि। कैमरामैन जान मोहम्मद नारेजो सां गॾु इरफान पलपोटो टाइम न्यूज़ ख़ैरपुर।